अपडेट कयूं अव्हांखे मीरपुर माथिले मां यार लुंड वेझो गुम थी वियल नींगरी हाजरा लुंड जो फसल मां लाश हथायो आहे। ख़बर सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे ॻोठ बहार शाह मां नींगरी हाजरा लुंड घर ॿाहिरां गुम थी वई हुई, जंहिंजो ॻोठ ॿाहिरां वणनि जे फसल मां लाश हथायो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अव्हां सां शेयर कंदा हलूं। मीरपुर माथिलो मां यारू लुंड वेझो गुम थी वियल नींगरी हाजरा लुंड जो फसल मां लाश हथायो आहे। ॻोठ बहार शाह मां नींगरी हाजरा लुंड घर ॿाहिरां गुम थी वई हुई, जंहिंजो ॻोठ ॿाहिरां वण जे फसल मां लाश हथायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, अपडेट कजो। जी बिल्कुलु, ही यारलुंड थाणे जी हद ॻोठ बहार शाह मां जेको इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। 3 खां 4 सालनि जी जेका नींगरी आहे उनजो ॻोठ ॿाहिरां तशदुद थियल वणनि जी फसल मां लाश हथायो आहे। ऐं नींगरी आहे हाजरा थी रशीद लुंड, इहा सुबुह जो गुम थी। उनजे वारसनि सुबुह खां वठी उनजी ॻोल्हा कंदा रहिया, पर उनखे इतला बावजूदि ॿुधायो छोकिरी जो लाश वणनि में तशदुद थियल मिलियो आहे। उनखां पोइ उते पहुता रोज़ ॾाढो मची वियो। अहिड़ो इतला यारलुंड पुलिस खे वियो आहे, पर पुलिस पारां शुरूआती तौर ते ॿुधायो वियो त असां मामले जी जांच कयूं पिया, पर इहे बि इतला मिली रहिया आहिनि त जेका छोकिरी आहे जंहिंजी उमिरि 3 खां 4 साल ॿुधाई पई, सुबुह जो जीअं गुम थी, उनजो तशदुद थियल बि आहे। ऐं उनखां पोइ उनजी वणनि जी फसल में उनखे जेको उते लाश पियल हो, जिते वारस पहुची करे उहो लाश उन्हनि पंहिंजी पाण खणाई पिया अचनि, पर पुलिस जेका यारलुंड तरफ़ रवानी आहे। ही जंहिंजी उमिरि 3 खां 4 साल छोकिरी जी उमिरि ॿुधाई पई, जेका सुबुह जो गुम थी, अॼु उनजो तशदुद लाश हथायो आहे। जी ठीकु आहे लतीफ़, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।